हिंदी बोली नारो नारो बोली हिंदी बोली प्यारी बोली तुझी बोली तुझी बोली कोमजी बोली प्यारी बोली सुनी बोली हिंदी बोलिए के हिंदी बोलिए के हिंदी बोलिए के सुनी बोली प्यारी बोली बाजी बोली सिंधी बोली जिंदाबाद, कौमी बोली जिंदाबाद। सिंधी बोली जिंदाबाद, कौमी बोली जिंदाबाद। जागो जागो थियो सुजाग, जागो थियो सुजाग। सिंधी बोली जिंदाबाद, सिंधी बोली जिंदाबाद, कौमी बोली जिंदाबाद। आलमी लेवल ते बोलिन जो ॾियारो मल्हायो थो वञे, हर को पंहिंजे मातृ वतन ॿोली जी मल्हाए थो पियो। असां पंहिंजी सिंध धरतीअ ते पंहिंजी सिंधी क़ौमी ॿोलीअ जो ॾियारो मल्हायो आहे ऐं असां आलमी इंसानियत खां, दुनिया खां, हिन मुल्क खां इहा उमीद था कयूं ऐं इहो असां घुर था कयूं त असांजी सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे, छो जो हीअ क़ौमी ॿोली सदियुनि खां आहे, का नई ॻाल्हि न आहे। इहो असां सां नाजाइज़ी न कई, इन महिरबानी करे असांजी सिंधी ॿोलीअ खे क़ौमी दर्जो ॾिनो वञे। आलमी दुनिया के हवाले से मल्हाए रहिया आहियूं, जेका सिंध ग्रेजुएट एसोसिएशन शाख प्यारोगोट स्टेशन ऐं सिंधी अदबी संगत शाख प्यारोगोट स्टेशन जे प्लेटफॉर्म तां अॼु ही प्रोग्राम, ये रैली ऐं मुख़्तलिफ़ स्कूल में जेके असां तकरीबूं मुनक़िद कयूं हुयूं उहे ख़त्म करे असीं हींअर हिन वक़्तु दादू शुगर मिल जे गेट जे अॻियां ही तारीख़ी साज़ आवाज़ बुलंद करण आया आहियूं त असांजी हिन प्यारी ॿोलीअ खे, इन क़ौमी ॿोलीअ खे, इन तारीख़ी ॿोलीअ खे, हज़ारे सालनि जे क़दीम ॿोलीअ खे सिंधी ॿोली क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। हिन नंढनि मासूमनि सां गॾु ही पूरी जेका संगत बीठी आहे, सिंधी अदबी संगत ऐं सिगा शाख प्यारोगोट स्टेशन जी, इहा ऐलान थी करे ऐं घुर थी करे इन पाकिस्तान हुकूमत खां त असांजी हिन प्यारी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। जीअं त सिंधी अदबी संगत शाख प्यारो स्टेशन सेक्रेटरी शाहिद चांडियो ऐं सिगा जो सेक्रेटरी साईं मोहतरम अब्दुल रज़ाक, असां अॼु जेको क़ौमी ॿोलीअ जे हवाले सां ॾींहुं पिया मल्हायूं, असांजे पहिरियों विफ़ाक़ी हुकूमत खां इहा घुर आहे ऐं असां पंहिंजो इहो हक़ु था सम्झूं त महिरबानी करे जीअं ॿियनि ज़बानुई इंसाननि जी पहचान हूंदियूं आहिनि, क़ौमुनि जी पहचान हूंदियूं आहिनि, ऐं असां इहो विफ़ाक़ी हुकूमत खां घुर था कयूं त असांजी सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे ऐं असांजे प्राइवेट स्कूलनि में सिंधी ॿोलीअ खे पढ़ायो वञे। ऑफिसुनि ऐं हर जॻह ते जेके असांजा बोर्ड लॻनि था, साइन बोर्ड लॻनि था, उन्हनि ते सिंधी ॿोलीअ में उन्हनि खे लिखियो वञे ऐं असांजी ॿोलीअ जो तहफ़ुज़ कयो वञे ऐं सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। इहो असांजो पुरज़ोर मुतालबो आहे। जीअं त अॼु 21 फेबरवरी असांजे सिंधी ॿोलीअ जो जेको आहे क़ौमी ॾींहुं आहे, ॿोलियुनि जो क़ौमी ॾींहुं आहे, उन ते असीं सगा असांजे प्यारो स्टेशन शाख ऐं हुन सां गॾु अदबी संगत प्यारो स्टेशन शाख ऐं असांजी सिविल सोसाइटी जेकी दोस्त सभु गॾु थी करे जेको असीं सिंधी पंहिंजी ॿोलीअ जे जियापे जे लाइ असांजे जेकी रैली कढी आहे या असीं जेको हीअ पंहिंजी ॿोलीअ जे लाइ जेको आहे सो जागोड़ करे रहिया आहियूं, त असीं पंहिंजे हुक्मराननि खे, पाकिस्तान हुकूमत खे, सिंध हुकूमत खे इहा अपील कंदासीं त असांजी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे ऐं असांजी ॿोलीअ खे हर स्कूल में सब्जेक्ट स्पेशल करे पढ़ायो वञे त जीअं असांजे सिंधी ॿोली जेका सदियुनि खां क़ाइमु ऐं दाइमु ऐं क़दीम ॿोली आहे उहा क़ाइमु ऐं दाइमु रहे। सिंधी ॿोलीअ जो आलमी ॾींहुं आहे 21 फेबरवरी। असां हुकूमत वक़्त खां घुर था कयूं त असांजी सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे ऐं असांजी पुरज़ोर अपील आहे। असां अॼु प्यारो स्टेशन ते सिंधी अदबी संगत प्यारो स्टेशन ऐं सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जी तरफ़ां पुरज़ोर अपील था कयूं त असांजी क़ौमी ॿोली सिंधी ॿोलीअ खे क़ौमी दर्जो ॾियारियो वञे।